सुरससुई जो बैत आहे त वोड़ियम सब वथाण यार कारण जत जे वल्लाह बिकुल शैन मुहीत। यो आर्याण या ओहञाण ये सब में पुनूं पाण ॿियो नाहे बरोचरीअ। या सब में पुनूं पाण कोन्हे ॿियो बरोचरीअ। हाणे हिते जत मां मुराद, बरोच मां मुराद, पुनूं मां मुराद, आर्याणी मां मुराद अल्लाह ताला जी ज़ात लतीफ़ साईं वठे पियो। चए थो त मूं सभु जायूं ॾिठियूं, हर जाइ ते मूंखे मुंहिंजे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जलवो ॾिसण में आयो। मूं हर जाइ ते अल्लाह खे ॾिठो। ऐं वरी साईं क़ुरान पाक मां दलील ॾींदा त वल्लाह बिकुल शैन मुहीत। अल्लाह जी ज़ात हर हिकु शइ खे घेरो करे बीठी आहे, हर हिकु शइ सां गॾु आहे। त लतीफ़ चए पियो त सब में पुनूं पाण ॿियो नाहे बरोचरीअ। बसि आहे त पाण ई पाण आहे। जीअं चए थो त जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहिब साम्हूं। यानी इन बैत में जत या आर्याणी या पुनूं या बरोच मां मुराद लतीफ़ साईं वठनि था कंहिंखे? अल्लाह ताला जी ज़ात खे।